के ख़ासि महिमान सैयद सरदार अली शाह साहिब जन खे हिननि सीटुनि सां दावत कलाम ॾींदसि त वासीगंज जी वाट आहे सफ़र सच जो, वासीगंज जी वाट आहे सफ़र सच जो, कई थिया काठ हलंदे हबीबन ॾे। तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में महिरबानी। स्टेज ते वेठल सॼा समूरा मोज़िज़ दोस्त जेके स्टेज ते मौजूदु आहिनि ऐं ख़ासि तौर ते 7 अयाज़ मेले जी जेका ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे उन जा जेके बि अमर सिंधू साहिबा, इरफाना मला साहिबा, ताज जोयो साहिबु ऐं जेके बि उनजे सथ में शामिल आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं हाल में वेठल असांजा इलाही पुराणा दोस्त, लिखण पढ़ण जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ ऐं उहे नौजवान जेके अयाज़ जे इश्क में अयाज़ मेले में शिरकत कयो अथनि, सभिनी खे हक़ मौजूदु। ॻाल्हि सवेर अरफाना साहिबा चंड जी कई त मूंखे अयाज़ जा अलाए केतिरा शेर जेके आहिनि चंड जे हवाले सां यादि आया। अच सनोबर जे साए में वेही रहूं, चुमी जी सघे चंड तुंहिंजूं चॻूं। ॾिसो ॻाल्हि इन ते ताड़ी था वॼाइनि, बाक़ी सभु ॻाल्हियूं इहे हुयूं। अच सनोबर जे साए में वेही रहूं, चुमी जी सघे चंड तुंहिंजूं चॻूं। को घड़ीअ लाइ गुनाहे मुहबत करियूं, पोइ वरी ज़िंदगीअ में मिलूं न मिलूं। मूंखे इन ॻाल्हि जी इंतिहाई ख़ुशी आहे त 7 सालनि खां जीअं मोनस अयाज़ चयो त ही शऊर जो मेलो आहे ऐं उहो 7 सालनि खां सांदे मुसलसल बिना के नागे जे ही सरकार जी सपोर्ट या कल्चर डिपार्टमेंट जी सपोर्ट खे त ही आउं सम्झां थो त ही ॿियो मेलो हूंदो, पर उन खां पहिरीं इहे मेला मुनक़िद थिया ऐं 15 खां वठी इहो सफ़र जारी रहियो आहे ऐं अयाज़ जो मेलो मुनक़िद करणु आउं सम्झां थो त असां वटि सिंध में रिवायती असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि, शाइरनि, क्लासिकी शाइरनि जा मेला मुनक़िद थियनि था, पर ईअं 5 ॾींहं, उहे बि 3 ॾींहं हलनि था, 5 ॾींहं मुसलसल एतिरियूं सारियूं फ़िक्री निशस्तूं, उन में मुशाइरा, मौसीक़ी ऐं मुख़्तलिफ़ स्टेज थिएटर इहो मुनक़िद करणु आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो कमाल आहे ऐं इहो आउं नई सिंध जो हिकिड़ो बुनियादु आहे त नई सिंध में इन अमल खे नौजवान कामयाबु पिया कनि। जो आउं तइदादु ॾिसां पियो त असांजी यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्दनि जो, शेख अयाज़ हिकिड़ो दौरु आहे, शेख अयाज़ हिकिड़ी फिनोमिना आहे। जीअं असां सिंधी अदब ऐं शाइरीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ दौर ॻणियूं था, सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, कलोड़नि जो दौरु, उन खां पोइ हिकिड़ो शाह लतीफ़ जो दौरु आहे। ईअं आउं सम्झां थो त अॼोकी जेका सिंध आहे, जेका गुज़िश्ता 75 सालनि खां जेका सिंध जुड़ी आहे, इनखे असीं अदबी ऐं शहरी माना में असीं इनखे शेख अयाज़ जो दौरु चई सघूं था। असीं सभु शेख अयाज़ जे दौर में पैदा थिया आहियूं। शेख अयाज़ जंहिं वक़्तु जनमु वरितो, जेके हालतूं उन जे साम्हूं हुयूं, उन वक़्तु बर सग़ीर में, सब कॉन्टिनेंट में हिकिड़ी मुकमिल उथल पुथल जो दौरु हो। आज़ादी जूं तहरीकूं पे हलियूं ब्रिटिश कॉलोनियल राज खां, तरक़ी पसंद तहरीक जा बुनियाद पिया ऐं सिंध जी बम्बई खां अलहदगी जी तहरीक बि उन दौर में पंहिंजे उरूज ते बीठी आहे। त ही सभु लका हुन शेख साहब पंहिंजी अखियुनि सां ॾिठा। मुंहिंजी कमाल जी ॻाल्हि इहा आहे शेख साहब जी, आउं तुंहिंजे हिकिड़े आशिक़ तौरु, हिकिड़े पढ़ंदड़ तौरु, हिकिड़े चाहींदड़ तौरु असां उनखे उन ई नज़र सां ॾिठो आहे, पर कमाल हुनजो इहो हो शेख साहब जो
त उहो असां अॼोके दौर जे असां जहिड़नि शाइरनि वांगुरु रुगो शाइरी पढ़ी हू तख़लीक़कार कोन थियो, हुन फ़लसफ़ो पढ़ियो, हुन दुनिया जी तारीख़ पढ़ी, हुन मज़हबनि जो तक़ाबली इल्मु पढ़ियो, हुन उहे सभु आसमानी मुक़दस किताब पढ़िया, हुन साइंस पढ़ी, हू सभु शयूं पढ़ण खां पोइ हुनजो शऊर ऐं इदराक जेको आहे शेख साहब जो हो, जेका फॉर्मेशन थी शेख साहब जी, उहा बुनियादी तौर ते इल्म मां थी। हिकिड़ो पहलू हो। ॿियो हुनजो पंहिंजो मुजाहिदो हो ज़िंदगीअ में, रुगो मुतालियो काफ़ी कोन्हे के तख़लीक़कार करण लाइ, हुनजो मुशाहिदो हो ऐं हुनजी रेज़िस्टेंस जो पहलू हो। हिकिड़े फ़र्द तौरु हू हिकिड़े मुज़ामती किरदार तौरु बि ऑपरेट पियो करे। अॼु असीं पंहिंजे दौर खे ॾिसूं, आऊं बि हिकिड़े लिखंदड़ जे तौर ते पंहिंजे पाण खे शामिलु करे आऊं चवां थो त उन दौर जो हिसो आहियां, उनमें शामिलु आहियां। उन में असां में घणा माण्हू आहिनि जेके हिन वक़्त जे मौजूदा हमअसर आलमी अदब आहे जेको हीअं दौर जंहिं दौर में लिखियो पियो वञे उन खां असीं वाक़ुफ़ आहियूं ऐं उन जा मुहरकात कहिड़ा आहिनि, उन जा मौज़ू कहिड़ा आहिनि दुनिया में। त शेख साहब जो पैटर्न ऐं सम्झां थो त हिकिड़ो आइडियल हिकिड़ो मॉडर्न पैटर्न आहे, हिकिड़ी गाइडेंस आहे असांजे लाइ। असीं बि को बहितर दौर मां कोन पिया गुज़रूं। इंतिहा पसंदी जी हिकिड़ी जेका ॿिमुही बला आहे, अदम तशद्दुद जी, अणसहप जी, ही सियालकोट जो कल्ह वाक़ियो थियो आहे। इहो वाक़ियो छा थो 21वीं सदीअ में पेश करे? असांजे समाज जो या अॼोके मुआशिरे जो, अॼोके पाकिस्तान जो नक्शो कहिड़ो पेंट पियो थिए। त आउं सम्झां थो त जेके हिन दौर जा चैलेंजिस आहिनि, जेके कॉन्टेम्पररी हमअसर दौर जा, उन्हनि खां आगाही रखणु तख़लीक़कार जो इहो बुनियादी कमु हुजणु खपे। न त उहा शेख साहब वारी ॻाल्हि थींदी त शाइरी रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। उहा तपिश कोन्हे जंहिं दौर में शेख साहब पार्टीशन थो ॾिसे, पार्टीशन में सिंध सां जेका वेदन थिए थी, सिंध जो सॼो इंटरप्रेन्योर क्लास जेको हो हलियो थो वञे, शहरनि जा शहर ख़ाली थी था वञनि, असांजा लद पलाण थिए थी, उनखे पंहिंजी अखियुनि सां ॾिसे थो त सिंध जी इसेंस जेको हो, जंहिं गुज़िश्ता 5-6 सदियुनि खां वठी लतीफ़ जे सुर सामूंडी जा जेके किरदार हुआ, जंहिं दुनिया सां सिंध खे कनेक्ट पे कयो, जंहिं उहे आलिशान इदारा ठाहिया पे, जंहिं असांजी अर्बनाइज़ेशन जा बुनियाद पे विधा, उहे सिंध खे छॾे वञनि पिया। इहो अखियुनि सां शेख साहब हिकिड़ी ट्रेजिडी जेका ॾिसे थो, हुनखे ॻाए थो। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, तूं अञा पियो जीअं हायड़े जीअड़ा, दौर अचे थो वञ निटिजो, त उहो ई शेख अयाज़ आहे, पंहिंजे दौर जे हालतुनि में सां गॾु बीहे थो। असां वटि हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे त सियासत खां माण्हुनि खे एतिरो परे करे छॾियो, एतिरो एपॉलिटिसाइज़ करे छॾियो, माण्हू सियासत खां एतिरो बेज़ार थिए, सियासत खे गारगंद करण जो कल्चर पइजी वञे। असांखे ॾिसी तव्हां न सम्झो त इहा सियासत आहे। अॼु हिकिड़े वज़ीर खे ॾिसी सियासत खे बुरो चवणु, सियासत त बुनियादी तौर ते समाज खे जी तब्दीलीअ जी जो एक्शन आहे, अमल आहे, इज़हार आहे, रवैयो आहे। ऐं वज़ीरनि कबीरनि खे ॾिसी सियासत खे बुरो चवणु, ऐं सम्झां थो त उन सॼे माज़ीअ में इंसानी तारीख़ में जेके सियासत जेके तब्दीलियूं आंदियूं, समाजनि में बहितरी आंदी, समाज तब्दील थिया, उहो सियासी अमल हो, उहो सियासी सोच जो हो। असां वटि हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे, रियासत खे सूट थो करे, अॼोकी रियासत खे सूट थो करे त असीं एतिरा एपॉलिटिसाइज़ हुजूं, असां एतिरा डीपॉलिटिसाइज़ हुजूं, सियासत मां एतिरी बेज़ारी हुजे, जेको कन में न्याज़ पवर सां ॻाल्हि करियां त ॿियो चए बा तूं कहिड़ी सियासत पियो करी, माना कहिड़ी मुनाफ़िकी तूं पियो करी मूं सां। तंहिंजे करे हू गाफ़िल न हो अयाज़ साहब, पंहिंजे दौर में सियासत खां कचियल न हो, मुकमिल तौर ते सियासी माण्हू हो। दो के मुस्तक़िल तौर ते के सियासी पार्टी जो हिसो न रहियो, पार्टीशन खां के पहिरीं घणी का पार्टी ज्वाइन कई हुजई,
पर मुकम्मिल तौर ते सियासी माइंड हो, सियासी दिमाग़ हो। वन यूनिट जे दौर में जेॾी महिल एंटी वन यूनिट मूवमेंट थी हले त उन में रूह थो फूके, मुकम्मिल तौर ते उनजी जान थी बीह थो रहे। सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, संदो केरु मयारो यार। वॉट इज़ दिस? हिकिड़ी पूरी इंस्पायरेशन, कमाल जो माण्हू आहे। हिकिड़े वक़्त ते साईं जीएम सैद खे मुतासिर करे थो त ॿिए पासे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे मुतासिर करे थो, ॿिनि इंतहाउनि खे मुतासिर कंदड़ माण्हू। इहा छा सियासी सोच खां सवाइ मुमकिन आहे? अॼु आऊं असांजो नौजवान जेके असांजा पंहिंजा हम असर आहिनि, उनजी गुफ़्तगू या उनजी ॻाल्हि, उनजो ज़रूरु एंगर आहे, कावड़ आहे, पर जॾहिं हू ॿुधंदा आहियूं त हैरानगी थींदी आहे त हू कीअं माना असांजे समाज में हिकिड़ा बुनियाद जेके आहिनि सोसाइटीअ खे डीपोलिटिसाइज़ करे हिकिड़ी यूनिक सोसाइटी करण जा, उहे कीअं गहरा थींदा पिया वञनि, असां उन ॻाल्हि खे रियलाइज़ नथा करियूं। त आउं सम्झां थो त शेख साहब इन हवाले सां ऐं शेख साहब जी ज़िंदगी ऐं लाइफ उहा हिकिड़ी असां लाइ मशल राब आहे। असीं ज़ाती तौर ते हलिया वेंदा आहियूं, साईं फलाणे माण्हूअ जो हलणु कोन वणियो, फलाणे जॻह ते रहीम सूमरे फलाणी गुफ़्तगू कई, इन करे हणी हुनजे सॼे कम खे धोई छॾियो। तनक़ीद त आई कोन, तनक़ीद जा बुनियाद सिंधी समाज में ताज साईं पिया किथे आहिनि अञा। तनक़ीद त तालुक़ जो हसीन रूप आहे। सूफ़ी सादिक चयो आहे, ॿियूं छिनियो रोहनि सरतियूं ऐं गॾिजो रोहां मां। ॿियूं छिनियो रोहनि, असां वटि तनक़ीद कोन्हे, असां वटि या त तनसीख आहे, रद्द करे छॾियो, आउटराइटली रिजेक्टेड, या तकलीद आहे, अखियूं बंदि करे अंधो थी कंहिंजे पुठियां पवणो आहे, या तज़हीक आहे, या कंहिंजो मज़ाक उॾाइणो आहे। तनक़ीद त तालुक़ जो हसीन रूप आहे। ॿियूं छिनियो रोहनि सरतियूं ऐं ॻंढिजो रोहां मां, लहंदी अची का सुध ने सूर जी। इहो ॻांढापो आहे जेको असांखे नज़र कोन थो अचे। हींअर मूंखे कंहिं ॿुधायो पियो हले, यकी डिबेट पे हली, ऐं होसि कोन, मुल्क खां ॿाहिरि होसि एक्सपो जे करे दुबई में, त का डिबेट हली शेख साहब जे हवाले सां, हिते का शुरू थी, का वॾी डिबेट। मूं हुन में कुझु जेके ॿुधा त नुक़्ता आहे ॻाल्हियूं, ऐं असां सर्टिफिकेटनि जी फैक्ट्री थी चुका आहियूं। खीसनि में सर्टिफिकेट पिया आहिनि, बाबा मदद अली सिंधी गद्दार आहे, साईं नियाज़ पवर गद्दार आहे, वफ़ादारी गद्दारी जा सर्टिफिकेट खीसनि में पिया आहिनि। जेॾी महिल चाहियूं रुॻो नालो मथां विझूं, जंहिं लाइ इशू करिणो आहे इशू करे छॾियूं। हिकिड़ो माण्हू ॾिसो, हुनजो दौरु ॾिसो शेख साहब जो, जेको कीअं पैदा थिए थो शिकारपुर जे शहर में। शिकारपुर जो उरूज उनजे अखियुनि जे साम्हूं आहे, शिकारपुर जूं हुस्नाकियूं उनजे साम्हूं आहिनि। जॾहिं गुलनि वारी अचे थी, जेॾी महिल मालण जेका अची उहा गुल रोज़ ॾिए थी, इश्क असां वटि आराईअ जी आयो झोल भरे, कोई कीअं करे। मुंहिंजी लम्हे बि लम्हे इंस्पायरेशन, स्टेप बाय स्टेप इंस्पायरेशन, हू वधंदो थो वञे। असीं सर्टिफिकेट कढी था छॾियूं, फलाणो गद्दार थी वियो, फलाणे ही शइ करे छॾी। शेख साहब जो ॿियो आउं सम्झां थो त जेको दुनिया जो वॾो तख़लीकार आहे, मूं जेको पढ़ियो आहे नंढड़े हिकिड़े तिफ़ले मकतब तौरु, त जेको पंहिंजे दौर में, पंहिंजे हमअसर दौर में जॾहिं हू जीअरो आहे, तॾहिं हू समाज खे जे मुतासिर नथो करे, उन वक़्तु इंस्पायर नथो करे, हू उन वक़्तु इन्फ्लुएंस नथो करे, त उनजो उहो इन्फ्लुएंस डिघो पधु नथो रहे। शेख साहब पंहिंजे दौर में इंस्पायर कयो, पंहिंजे दौर में इन्फ्लुएंस कयो। शेख ईअं कोन हो त असीं पिया चऊं त मोए खां पोइ असां शेख साहब जो क़दुरु पिया कयूं। शेख साहब सां वालिहाना मोहबत जो इज़हार जिन हयातीअ में ॾिठो, उन्हनि उन दौर में ईअं कयो जीअं अॼु कनि पिया। माइकल हॉर्ट जॾहिं दुनिया जे 100 अज़ीम शख़्सियतुनि जी फ़हरिस्त पियो तरतीब ॾे, तॾहिं हुन रसूल पाक खे पहिरें नंबर ते रखियो। वेस्ट में क्रिटिसिज़म थियो, तनक़ीद थी, त बा जीसस क्राइस्ट खे हुन कोन रखियो मथे, हू खणी आयो रसूल पाक खे पहिरियों नंबर इंसानी तारीख़ जो वॾे खां वॾो इंसान करार ॾिनई। त हुन हुनजा हिकिड़ा बुनियाद ठाहिया, उन दलील में हुन ॻाल्हियूं चयूं, चई हू माण्हू जंहिंजे हथ में कुझु कोन हो, जंहिंजे चोले ते पेवंद हुआ, जंहिंजे चोले ते चतियूं लॻल हुयूं, जंहिंजे घर मां को हथियार कोन थो मिले,
पर वार स्ट्रेटजी जो वॾो माण्हू आहे, वॾो ॼाणू आहे, जंहिंखे हथियार तलवार हलाइण कोन थी अचे, पर जंगी इल्म जो माहिर आहे, हिकमत अमलीअ जो माहिर आहे, ऐं पंहिंजे दौर जो बदतरीन मुखालिफ़ जेको ईसाई बादशाह आहे उहो बि हुनजो मुतरफ़ आहे। ऐं उहो अबू सुफियान खे चए थो त जेकॾहिं तूं ॻाल्हियूं जेके मञी वेठो हुनजो बदतरीन दुश्मन थी, जेकॾहिं इहे सभु हुन में मौजूदु आहिनि त यकीनन ही कैन बी द प्रॉफिट, ही पैगंबर आहे। त हू पंहिंजे दौर में हुनजो इन्फ्लुएंस हो, ऐं इन बुनियाद ते दुनिया जे वॾनि माण्हुनि जी परख थी आहे त हुन पंहिंजी हयातीअ में जॾहिं जीअरा आहिनि, माण्हू ॾिसनि वेठा, उहो जेको चए वेठो करे छा पियो, मुंहिंजे कौल ऐं फ़ैल ऐं अमल में जॾहिं उहे माण्हू ॾिसनि था, विटनेस कनि था, तॾहिं हुनखे कंहिं माण्हूअ जी अज़मत ऐं हुनजी वॾाई जा स्टैंडर्ड तय थियनि था। त शेख साहब जा पंहिंजी हयाती में सेट थी चुका। मूं तव्हांखे चयो त शेख साहब हिकिड़ो दौरु आहे, हिकिड़ी फिनोमिना आहे। शेख हयाज़ महज़ रुगो हिकिड़ो ईअं तख़लीक़कार कोन्हे, पर पंहिंजे पूरे समाज ते हिकिड़ो भरपूर इन्फ्लुएंस विझण वारो हिकिड़ो मुफ़क्किर आहे। शाइरीअ में टे शयूं आऊं सम्झां थो त तख़लीक़ में हूंदियूं आहिनि, या फ़िक्र हूंदो आहे, तफ़कुर, या तख़युल आहे, ख़्याल आहे, टियों फ़न आहे। हाणे इन टिनि बुनियादनि ते फ़िक्र समाज खां अचे थो, तख़युल हुनजी इमेजिनेशन आहे जंहिंमें नेचर आहे, समाज टाइनी पार्ट आहे, नंढड़ो हिकिड़ो हीअ टुबको आहे इंसानी समाज हिन पूरी काइनात में। ऐं शेख साहब जेकॾहिं तफ़कुर जे हवाले सां ॻाल्हि कयूं त इहो शेख हयाज़ आहे जेको पूरी रेज़िस्टेंस सां पूरे समाज में बीठो आहे, उन समाज खे बदिलाइण जा ख़्वाब अखियुनि में खणी अॻिते हले थो, ऐं उहो ख़्वाब मुंतक़िल करे थो पोइ जनरेशन में। इहो हुनजो तफ़कुर आहे। जॾहिं शेख साहब जे तख़युल ते असीं अचूं था त उते सनोबर बि आहे, उते चंड बि आहे, हू सॼे नेचर खे पंहिंजो ओन थो करे। वञो कवेलियो, वञो वञी पीढ़ीअ खे चओ, पीढ़ीअ जो पैगंबर ईरान वारो कबूतर कोन थो ठाहे, हू पंहिंजी देश जी कोयल खे पैगंबर ठाहे थो, पंहिंजे प्यार जो त वञी पंहिंजे महबूब खे पैगाम ॾे। वञो कवेलियो, वञो वञी पीढ़ीअ खे चओ, अञा त पियो जियां, अञा त पियो जियां। जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे। इहो सॼो छा आहे? रेज़िस्टेंस एंड रोमांस। असां वटि छलो जेकॾहिं रेज़िस्टेंस आहे पोइट्रीअ में, जे उनमें रोमांस शामिल कोन्हे त उहो नारेबाज़ी आहे। पर जॾहिं इहो अंसर शामिल थिए थो, जेके नाला सवेर पंहिंजे कॉन्टेम्पररी जेके शाइर हुआ दुनिया जा, पैब्लो नेरुदा, नाज़िम हिकमत, फैज़ अमन फैज़, ॿिया जेके हारिस खलीक़ वरिता पे, उहे सभु इन करे जदीद दौर में शेख साहब जा जेके हमअसर हुआ, उन्हनि सभिनी शयुनि में इहे शयूं मौजूदु हुयूं। उनमें तफ़कुर बि हो, उनमें नेचर समाज बि हो, उनमें फितरत बि हुई। थी अमल तास तां कूक कोयल करे, हूअ परे आ परे आ परे आ परे। त उर्दू शायरी जो तंग गली में कैद हुई, उसका मैं यही सबब है, दो चीजों ने उसको मारा। एक तो रियासत ने मारा उर्दू को, जब रियासत की जबान बनी, दूसरा वो नेचर से कनेक्ट नहीं हुई। सोसाइटी, समाज, फर्द जा दर्द, रोलड़ा, तब्दीलियों, इनकलाब शयूं नेचर का जब डिस्कनेक्ट थी गई, जिसकी आपने बात की कि आज हमारा दरख्त जो है वो भी एक पेनाफ्लेक्स में तब्दील हो गया है, या वहां पे कोई खंबा लग गया है, हमारा दरख्त नहीं रहा। जिस 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 बात की हारिस खलीक ने, ये वो तख्लीकार सोच सकता है हारिस भाई जिसके अंदर में नेचर के लिए प्यार हो, दर्द हो, वरना ये समाज, सोसाइटी जो है वो बगैर नेचर के नहीं चल सकती। विदाउट सोसाइटी, विदाउट नेचर समाज आगे चल ही नहीं सकता। गुलाब का अगर फूल नहीं होगा तो मोहब्बत का इजहार भी मुमकिन नहीं है इस खूबसूरत अंदाज में। तो शेख साहब का तो मैं एक शागिर्द के तौर पे मैंने उनको हमेशा सीखा, पढ़ा, और शेख साहब से मेरे हमअसर दौर के बहुत से लोगों ने शेख हयाज़ की शायरी में यूज़ किए गए उन शायरों के हवाले और तज़किरों को सुन के फिर जाके उसके किताब जो है वो जो उर्दू बाज़ार के जो लुंडे के दुकान थे, जहाँ पे थर्ड हैंड, सेकंड हैंड भी नहीं, थर्ड हैंड एंड फोर्थ हैंड, हो सकता है 10 हाथों से गुजरे हुए किताब वहाँ पे हम ढूंढते थे और उनको पढ़ते थे कि गार्शा लोरका की हमें पोएम्स कहाँ पढ़ने के लिए मिलेंगी, उसके साथ स्पेन में क्या हुआ। और तो हमने शेख साहब के से रेफरेंस के थ्रू, उनके जो उनने दिए उसके थ्रू हमने देखा।
त आउं सम्झां पियो त हाणे असांखे जेके बि सकाफ़त कल्चर अदब जेका बि असीं ॻाल्हि कयूं बचाइण जी या अॻिते वधाइण जी, उन हवाले सां असांखे असांजो जेको असास आहे, असांजो जेको हेरिटेज आहे, असांजो इवन शेख साहब इज़ अगेन आवर हेरिटेज, उहो असांजो वरसो आहे, उन मां शयूं सिखणियूं पवंदियूं। जे असांखे मॉडर्न सिंध जो अहातो करिणो आहे, ही नौजवान जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था हिते वेठा आहिनि, जेकॾहिं उहो को उनजो ख़ाको जदीद सिंध जो सुभाणे जो ऐं अॼोकी सिंध जो ठाहिणु चाहिनि था त इन्हनि खे इन्हनि किताबनि जे ओझण पननि ते पुठीरो पंधु करिणो पवंदो, वापसि वञिणो पवंदो। छली नारेबाज़ी, ठलो रोमांस ऐं छली जेका शाइरी जेका आहे हिक ॿिए जी खां इंस्पायरेशन या असांखे अॻिते खणी हली कोन सघंदी, असांखे इंस्पायरेशन बि वॾी खणणी पवंदी ऐं उन्हनि वॾनि माण्हुनि खां खणणी पवंदी जिन जो इन्फ्लुएंस बि ओॾो ई वॾो आहे असांजे समाज ते, असांजी सोसाइटी ते, बल्कि इंसानी समाज ते, पूरे आलम इंसानियत ते जिन जो इन्फ्लुएंस थियो आहे, उनखां असांखे इहे शयूं खणणियूं पवंदियूं। ऐं मुंहिंजो त इहा ख़्वाहिश आहे त जीअं एजुकेशन डिपार्टमेंट में लतीफ़ शनासी जे हवाले सां हिते शाह साहब कंदो रहियो आहे एक्टिविटीज़ इवेंट्स, जीअं मूं लास्ट शिरकत कई हुई, ईअं असां तव्हां सभु साथ ॾियो जेके अयाज़ जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी वारा डिज़ाइन कयो हिकिड़ो प्रोग्राम, त असां पंहिंजे स्कूल्स ऐं कॉलेजिस में अयाज़ शनासी जो असीं शुरू करियूं। असांजे ऑफिसरनि जे आसरे ते तव्हां का बि डाढ़ न हणिजो, कॾहिं कमु तव्हांखे करिणो पवंदो बैक ते बि, ऐं आउं तव्हांजी फुली इन हवाले सां सपोर्ट कंदुसि त पंहिंजी यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेजिस आहिनि, स्कूल्स आहिनि, त असांजे नस्ल खे अयाज़ शनासी जे हवाले सां उनमें अयाज़ ते टेबलोस थियनि, अयाज़ जा गीत ॿारड़ा पंहिंजे ॿातड़े आवाज़ में भली कंपोज़ करे अचनि, झूपड़ी ॿाहिरां राति झांझर वॻी, पेर कंहिंजा हुआ केर मूंखां भॻी, उहे भली असांजा ॿारड़ा कंपोज़ करे अचनि, नयनि धुनुनि सां ॻाइनि, पेंटिंग्स थियनि, ड्राइंग्स थियनि, त अयाज़ शनासी ते हिकिड़ो शुरू कयूं। ऐं ईअं ई असीं मुंहिंजे दड़े जे खे तव्हांखे इहा ॻाल्हि बि इन हवाले सां ॿुधाईंदो वञा त शेख अयाज़ साहब बि सिंधू सभीता जो हिकिड़ो फ़ख्रमंद फ़ख्र लाइक़ु हिकिड़ो फर्ज़ंद हो, ऐं उन ई अज़ीम सभीता सिंधू सभीता खे 100 साल मुंहिंजे दड़े जे खोटाईअ खे एक्सकेवेशन खे 2022 में पूरा थियनि पिया। फेब्रुवरी में असां उनजी सेलिब्रेशन्स जेके आहिनि उहा स्टार्ट पिया करियूं, मुंहिंजे दड़े खां शुरूआत कयूं था उनजी, ऐं उन जूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम तकरीबात पूरे पाकिस्तान में थींदा। मैं हारिस भाई को भी कहता हूँ कि वो हमारे साथ हम पले हो, हमारे साथ शामिल हो इसमें पूरी तकरीबात में, कि इसको हम बताएं कि वो आलीशान तहजीब क्या थी, जिन्होंने क्योनी को लिखना, क्योनी स्क्रिप्ट बनाना सिखाया, जिन्होंने इजिप्शियन को लिखना सिखाया, जिन्होंने दुनिया के नंगे बदन पे कपड़ा उनको फराहम किया, उनके तन बदन ढांपा, जहाँ से कोई जंगी हथियार नहीं मिला, कितने कितने सैलिएंट फीचर और इंग्रेडिएंट्स हैं इंडस सिविलाइजेशन के, कि हमारे बच्चों को भी पता चले, हम उनको भी बताएं कि कल को कोई कम अज़ कम वो किसी अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी का रुख करे मगर मदरसे के जाने से कम अज़ कम वो बच जाए। तो इतना हम उनको कायल करें कि आप किस तहजीब के फर्जंद हो, किस तहजीब के बेटे हो। तो ये फरवरी में 19-20 फरवरी को मोहनजोदड़ो पे तकरीबात होंगी, पूरी दुनिया से उसके आएंगे डेलीगेशंस भी, और आप जितने भी यहाँ पे मौजूद हैं ज़रूर उसमें आइएगा। रात को म्यूज़िक होगी, यहाँ से सेलिब्रेशन स्टार्ट होगी, फिर 19-20 तो वो सेलिब्रेशन्स थींदियूं, ऐं उहे स्कूल्स में कॉलेजिस में ॿियनि जॻहियुनि ते उहो सभु शुरूआत थींदी। पर उन सां गॾोगॾु अयाज़ शनासी जो इहो ही ऑर्गेनाइज़िंग कमेटी आउं सम्झां थो त करे सघे थी, जेको 5 ॾींहंनि जो एॾो वॾो फेस्टिवल मुनक़िद करे थी, त उहे उनजो हिकिड़ो प्रोग्राम चेकआउट कनि ऐं उन प्रोग्राम खे मुख़्तलिफ़ कॉलेजिस में ॿियनि में सेलिब्रेशन थियनि ऐं पाण वञनि ऐं ॿारनि खे हिमथाइनि। ऐं वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि। उस्ताद शफ़ी फ़कीर सवेर खां मुंहिंजे ख़्याल में पहुची चुको आहे, त अॼु शायदि उस्ताद शफ़ी जी म्यूज़िक जो आहे, त उस्ताद शफ़ी खां ॿुधंदासीं, मज़ो ईंदो सोरठ में ए सीर बुई आओ, ऐं ॿिया जेके गीत सखी पिया खे मिली त चइजां, ऐं दीगर ताड़ियूं पिया वॼाइनि। त जेके तव्हां सभिनी जी महिरबानी, ऐं अरफाना साहिबा तव्हांजी सॼी सथ जो शुक्रगुज़ार आहियां जे मूंखे हिते मौक़ो ॾिनो अचण जो, ॿुधण जो, ॿ अखर ॻाल्हाइण जो।
पर हिकिड़े वज़ीर जी हैसियत सां अचण में मूंखे का बि ख़ुशी ऐं फ़ख़ुरु कोन्हे ऐं हिकिड़े अयाज़ जे परदड़े आशिक़ जी हैसियत में मौजूदगी ते ख़ुशी आहे।